नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त नौशहर फिरोज़ में क़त्ल थियल PPMP शहनाज़ अंसारी जो मड़ मिटी मां हवाले कयो वियो आहे। सईद मदरसा स्कूल ग्राउंड में शहनाज़ अंसारी जी जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। सैयद इस्माइल शाह कब्रिस्तान में सवें आलिन अखियुनि सां शहनाज़ अंसारी जो मड़ मिटी मां हवाले कयो वियो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जो ॻोठ मुराद खोखर ते कड़ो 5 ॼणा गिरफ़्तार। मुख्य जवाबदार जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी ऐं केस बि दाख़िल न थी हो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त नौशहर फिरोज़ में क़त्ल थियल PPMP शहनाज़ अंसारी जो मड़ मिटी मां हवाले कयो वियो आहे। सईद मदरसा स्कूल ग्राउंड में शहनाज़ अंसारी जी जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। सैयद इस्माइल शाह कब्रिस्तान में सवें आलिन अखियुनि सां शहनाज़ अंसारी जो मड़ मिटी मां हवाले कयो वियो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जो ॻोठ मुराद खोखर ते कड़ो 5 ॼणा गिरफ़्तार। मुख्य जवाबदार जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी ऐं केस बि दाख़िल न थी हो।